बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। नमाज जा मुस्तहब। जिन शयुनि जेकी शयूं नमाज़ में मुस्तहब आहिनि उन्हनि जी वज़ाहत। नमाज जा मुस्तहब घणा आहिनि जिन मां कुझु अर्ज़ु कजनि था। पहिरीं नंबर तकबीर तहरीमा चवण वक़्तु ॿाहुनि खे ॿाहुड़ियुनि मंझां ॿाहिरि कढणु। नंबर ॿ क़याम जे वक़्तु सजदे जी जाइ ते नज़र रखिजे ऐं रुकू जे वक़्तु पेरनि जी पुठ ते निगाह रखिजे ऐं सजदे जे वक़्तु नक जी चोटी ते नज़र रखिजे ऐं क़ाइदे जे वक़्तु पंहिंजी झोली में नज़र रखिजे। जॾहिं त सलाम वारणु वक़्तु निगाह ॿिन्ही कुल्हनि ते रखिजे। दुर मुख़्तियार अंदरि ई दलील मौजूदु आहे। मसइलो जेकॾहिं मस्जिद हराम में नमाज़ पढ़ी रहियो आहे ऐं बैतुल्ला ॾिसिजे पियो त पंहिंजी नज़र बैतुल्ला शरीफ़ ॾे कंदो। नंबर टे जेतिरी क़दुरु थी सघे त खंघि खे रोके ऐं अहिड़ी रीति उबासी छिक खे रोके। मसइलो जेकॾहिं उबासी रोकण खां ॿाहिरि आहे ऐं ख़ुदि क़याम में आहे त साॼे हथ जी पुठ सां वात बंदि करे। जेकॾहिं क़याम में न आहे त खाॿे हथ जी पुठ सां वात बंदि करे। उबासी ऐं छिक वक़्तु को शख़्स ही ख़्यालु करे त अंबिया अलैहिस्सलाम खे छिक ऐं उबासी कोन थींदी हुई त छिक उबासी रुकिजी वेंदी। शामी अंदरि इहे ॻाल्हियूं मौजूदु आहिनि जिन जी मूं तव्हांखे ॿुधायूं। उन जो दलील शामी किताब आहे। ॿिया खोड़ सारी किताब आहिनि। आम कुतुब आलमगीर आहे। इहे किताब आहिनि त इहे नमाज़ जा मुस्तहब जिन जे अदा करण सां माना नमाज़ इहे शयूं अदा कंदा त इहे नमाज़ में शयूं मुस्तहब आहिनि। इन्हनि खे अदा करणु खपे।